अलामा साहब जेके तव्हां असांखे ॿुधाया अलॻि अलॻि तक़वा जा क़िस्म आहिनि। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ मां इंसान जेतिरो सिखे उहो घटि आहे। काफ़ी अहिड़ा मसइला आहिनि जेके असां सम्झंदा आहियूं त वॾा मसइला आहिनि, पर जॾहिं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ मां असां ॾिसंदा आहियूं त उन्हनि अहिड़े वक़्त में छा कयो त तमामु आसानीअ सां ॼण उन वक़्त खे उन्हनि पास कयो ऐं उन मुश्किल खे मुंहुं ॾिनो। इहो जेको हिमत आहे न त मुश्किल वक़्त में इंसान पंहिंजे तक़वे खे मज़बूत रखे, पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत रखे, इहो सब्र, इहा टॉलरेंस सोसाइटी में अॼुकल्ह असां में नज़र नथी अचे। पोइ इन जी छा वजह था सम्झो ऐं छा कजे त इन शइ में इंसान बहितर थिए? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांजा सुवाल जा उहे जेको नज़रियो उहो ई पहिरियों जेको मुंहिंजो गुफ़्तगू जो मरहलो हुयो उहो ई अचे पियो त असांखे कमी हिकु त जेको आहे या नॉलेज जी घटि आहे क़ुरान करीम जी। जेकॾहिं क़ुरान करीम जी नॉलेज आहे, सुन्नत जी नॉलेज आहे त वरी जेको आहे उनजे मथां अमल कोन्हे, हिकु इहा ॻाल्हि। या त जेकॾहिं आहे त असां सीरत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे या जेके सहाबा किराम जी सीरत आहे या जेके उन खां बैदि में जेके औलिया सरफ़ सालिहीन जी सीरत खे असां कोन था हासिलु कयूं। असांखे जेको बि कमु करणु घुरिजे, असांजो महव, असांजो मर्कज़, असांजो मतलूब अल्लाह ऐं उनजो रसूल हुजे। अल्लाह ऐं उनजो रसूल जॾहिं असांखे असांजो इहो मतलूब, असांजो महव, असांजो सभु कुझु उहो हूंदा त पोइ असांजी ज़िंदगी जो पलड़ो सुठो मथे थी वेंदो, पलड़ो असांजो सुठो थींदो, यानी असां मुतक़ी थींदासीं। असांजो जेको ज़िंदगीअ जो जेको रस्तो आहे उहो सुठो रहंदो। ऐं सिर्फ़ु ज़िंदगी न बल्कि असांजी अॻी जेको आलम आहे क़बर वारो, उन खां पोइ वरी आलम में जेको आहे आख़िरत आहे, बरज़ख आहे, इहे सभु असांजा मरहला इंशाअल्लाह सुठा थी रहंदा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत उम्दह नमूनो आहे। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। अल्लाह साईं सूरतुल अहज़ाब में 21 पारो ऐं सूरत अहज़ाब जी 21 आयत में फरमायो आहे त जेकॾहिं तव्हां कामयाबु थियणु चाहियो था त रसूलुल्लाह जी ज़िंदगी तव्हांजे लाइ सुठो आईनो आहे, नमूनो आहे। असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ खे जेकॾहिं असां अपनाईंदासीं, कामयाबी जो ज़रियो बनाईंदासीं त असांजी कामयाबी थींदी। मसइलो इहो आहे त असांजी सोसाइटी या असांजी कम्यूनिटी या असांजो जेको बि मुआशिरो आहे उन में इहे शयूं तक़वा खां छो माण्हू परे थो रहे। ग़ैर मुस्लिम जो जेकॾहिं असां उन जी ज़िंदगी खे ॾिसूं त मुंहिंजे ख़्याल में त मुस्लमाननि खां ग़ैर मुस्लिम सुठा था रहनि। ईअं मां पंहिंजो ओपिनियन, कीअं अक़ीदे में मज़बूत आहिनि, लेकिन मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खे पंहिंजो जेको अक़ीदो जेको आहे उन्हनि खे घणो मज़बूत हूंदो आहे। जीअं तव्हां ॿाहिरि कंट्री में वञो, ॿियनि मुल्कनि में वञो, उते जेकॾहिं उन्हनि जो सेलिब्रिटी ॾींहुं अचे थो, सुठो ॾींहुं अचे थो, जीअं असांजो ही रमज़ान मुबारक सुठो महीनो आहे मुस्लमाननि जो, त अहिड़े तरीक़े सां हुननि जो अहिड़ो को महीनो आहे, मसलन 25 डिसंबर आहे, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी विलादत जो आहे, क्रिसमस डे आहे या ॿिया ॾींहं आहिनि, त उन्हनि में उहे शयूं जेके आहिनि, जेको तिजारत जी आहिनि या जेको विकिणण जूं शयूं आहिनि, उहे बिल्कुलु ख़ुशीअ में हज़रत ईसा जी विलादत जी ख़ुशी में घटि करे छॾींदियूं आहिनि। ऐं बाक़ाइदा असां ॾिसंदा आहियूं, असांजा दोस्त वेंदा आहिनि त उहे सॼो कुझु ॿुधाईंदा आहिनि, तव्हां बि रिसर्च कंदा हूंदो, ॾिसंदा हूंदव, तव्हांखे बि एक्सपीरियंस हूंदो। पर उनजे मुक़ाबले में मुस्लमान असांजा पाकिस्तान में ॾिसूं था या हिन सूबे में ॾिसूं था ट्रिपल थी वञनि। त इहा वजह छा आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खां माण्हू परे आहे, या जेकॾहिं ख़बर बि आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदल इंसाफ़ वारा हुया, हराम खाइण खां बचायो अथऊं, इहे सभु शयूं ख़बर आहे पर अमल कोन्हे को। त असां पहिरीं पंहिंजे नफ़्स खे ॾिसूं, नफ़्स खे मारियूं। नफ़्स अमारा जे जेकॾहिं असांजी कैटेगरी आहे, यानी वॾो में वॾो गुनाह बि उन ते असरु कोन थो करे, ऐं हराम खाइणु ऐं सूद खाइणु, इहे केॾा वॾा गुनाह आहिनि। माण्हू खे का अहमियत ई उनजी कान्हे का, उन को वॾो को सम्झे कोन थो, त पोइ उन कैटेगरी खे सुधारणु घुरिजे। उन कैटेगरी मां ॿी कैटेगरी थी अचे, लम्स लवाम ते अचे, माना उहो नफ़्स उनखे थोरो मलामत कंदो, ग्रो करे। जेकॾहिं नफ़्स लवाम वारो उनजो जेको उनजी कैटेगरी आहे त अञा ग्रोथिंग नीचे में अचे। रमन साहब, बहितरीन तव्हांजूं जेके ॻाल्हियूं आहिनि, मूंखे सभ खां बहितरीन जेका ॻाल्हि लॻे थी तव्हां सां जॾहिं मां डिस्कस कयां थी, त जेके तव्हां मिसालूं ॾियो था न, उहे बिल्कुलु कनेक्ट माण्हू करे थो अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां। बिल्कुलु सही तव्हां मिसालूं था ॾियो त हर को ईज़िली कनेक्ट करे सघे थो, ऐं असल मक़सदु जेको मौज़ू आहे असांजो उनखे सम्झण में उनखे आसानी थींदी। मां चाहींदसि थोरो तव्हां इन हवाले सां ॿुधायो त अमानत में ख़यानत अॼुकल्ह केॾी आम थी वई आहे।
ऐं मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे जॾहिं मां ॾिसंदी आहियां त इवन असांजे पैगम्बरनि जा कॉल बि जेके आहिनि अक्सर सच न बि हूंदा आहिनि त उहे बि लिखियलु आहे त हज़रत अलीअ जो कॉल आहे, हज़रत मोहम्मद जो कॉल आहे, हालांकि ईअं हूंदो न आहे, असलियत इन खां अलॻि हूंदी आहे। त इहा बि त हिकु क़िस्म जी अमानत आहे जंहिंमें असां ख़यानत था कयूं पिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बहितरीनु सवालु आहे ऐं हिकिड़ो इहो मुस्तक़िल टॉपिक आहे, बिल्कुलु हिकिड़ो मौज़ू आहे अमानत। पहिरीं त मां इहा ॻाल्हि कयां त दीन जेको आहे इहो अमानत आहे। इहो पूरो दीन जेको आहे, दीन को मज़ाक़ कान्हे, दीन नंढी शइ न आहे। दीन हिकिड़ो वसी तरह इन इहो हिकिड़ो आहे, हिकिड़ो अलाह साईं जो तोहफ़ो आहे, इनाम आहे। त दीन हिकिड़ो पूरो अमानत आहे। जबलनि ते अलाह सां पेश कयो, आसमाननि ते अलाह सां पेश कयो, इहा अमानत। त इन दीन खे तमामु बड़ा खणो, वज़न खणो, कंहिं बि वज़न बर्दाश्त न कयो ऐं सिर्फ़ु इंसान खयो। वहमल हल इंसान, और इंसान इन खे खयो। त हाणे इन में नबी बि आहिनि, इन में ख़ासि मुस्लमान बि आहिनि, इन में आम असां सभु मुस्लमान आहियूं, असां अमीन आहियूं इन अमानत जा। त हाणे असांखे उहा शइ इख़्तियार करणी आहे, यानी अमानत, इन दीन खे, इहो दीन अमानत आहे त उन्हनि जो ख़्यालु करिणो आहे। अमानत में कुझु चंद शयूं अचनि थियूं। इल्म जी अमानत आहे, जीअं तव्हां सुवालु कयो त इल्म बि हिकिड़ी अमानत आहे। जेको अलाह से इल्मु ॾिए असां बिल्कुलु हू बहू उन तरीक़े सां असां ॿिए वटि पहुचायूं। हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि, उन्हनि खे इल्मु हूंदो आहे लेकिन उहे छुपाईंदा आहिनि, लिकाईंदा आहिनि, असुलु शइ लिकाए छॾींदा आहिनि, ॿी शइ ज़ाहिर कंदा आहिनि। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जे ॾींहुं उन जे मुंहं में टांडा जेको आहे रखिया वेंदा, छो त उन असुलु शइ लिकाए छॾी। त इहा बि हिकिड़ी अमानत आहे। जेका शइ असांखे मालूम हुजे, मसलन जेका बि शइ जेकॾहिं मालूम न आहे त ईअं चवे अल्लाहु आलम, ईअं न चवे त हीउ फलाणे जो कौल आहे, हीउ फलाणे चयो, ईअं बसि माण्हू चई छॾे थो, इहा हिकिड़ी ग़लति ॻाल्हि आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको कूड़ ॻाल्हाईंदो आहे, मन कज़ब अलैया मुतअम्मिदन, ॼाणी वणी मूं ते कूड़ ॻाल्हाई, उहो मुनाफ़िक़ आहे। मुनाफ़िक़ वरी हिकिड़ी हुज़ूर जहिड़ो माण्हू चवे त इहो मुनाफ़िक़ आहे, माना इहो कूड़ थी वियो न। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे कि न, नबी पाक जी इहा हदीस आहे, नबी पाक इहो फरमायो आहे, त इहो हिकिड़ो कूड़ थी वियो। इहा अमानत ख़यानत, इहा माना ख़यानत करणी आहे। अहिड़े तरीक़े सां राज़ जी बि हिकिड़ी अमानत हूंदी आहे। जेको को कंहिंखे राज़ ॾिए त उहो राज़ जेको आहे माण्हू पाण वटि रखे, जेकॾहिं कंहिं वटि ज़ाहिर कयईं त इहा बि हिकिड़ी अमानत आहे। ईअं सम्झो त गीबत या बुहतान थी थो वञे। ऐं उहिदो ऐं ज़िमेदारियूं जी बि अमानत आहे। असांखे जेको उहिदो मिले थो उनजो बि असांखे ख़्यालु करिणो आहे। जेको बि उहिदो मिले थो उनजी बिल्कुलु उन हद ताईं असांखे उहा शइ पहुचाइणी आहे। जी, जिस्म ऐं सिहत जी बि अमानत आहे। जिस्म ऐं हीअ जेका सिहत आहे, अलाह साईं जी वॾी नेमत आहे, इहा अमानत आहे। अलाह साईं पुछंदो, अखियुनि खां पुछंदो, क़ुर शरीफ़ में बिल्कुलु वाज़िह आहे, इन्न समा वल बसर वल फुआद कुल्लु उलाइका कानु मसूला। अखियुनि खां, कननि खां ऐं दिलि, हिन सभिनी शयुनि खां पुछो वेंदो त तव्हां जेको आहे किथे इहा ॾिठो, तव्हां किथे छा ॿुधो, तव्हां किथे हलियो। इहे सभु शयूं अमानतूं आहिनि। त असां सिहत जो ख़्यालु कयूं। अॼुकल्ह इहो असांजे ज़माने में घणो थी वियो आहे त असां पंहिंजी सिहत खे चेंज करे या जेको आहे उनखे नुक़सान था पहुचायूं, नशे जे हिसाब सां, ॿियनि शयुनि जे हिसाब सां जेको आहे, पोइ असांजी सिहत ख़राब थी वञे। इहा हिकिड़ी अमानत अलाह जी हिकिड़ी नेमत ॾिनी आहे, त इन जो असांखे वधि में वधि ख़्यालु करिणो। अहल अयाल ऐं औलाद, इहा बि अमानत आहे। छा मतिलबु आहे हिन जो? इन मतिलबु इहो आहे त जेकॾहिं असांखे अलाह सां औलाद ॾिनो आहे त असां उनजी तरबियत कयूं, अमानत आहे। उनजे सुठा नाला रखूं, उनजी सुठी तरबियत कयूं ऐं उनखे मथे वॾे ताईं पहुचायूं, जीअं पंहिंजे पेरनि ते पहुचूं। उनखां पोइ वरी उनजो पंहिंजो हिकिड़ो तरीक़ो आहे। बहरहाल इहे सभु शयूं अमानत में अचनि थियूं। वल्लज़ीन हुम लिअमानातिहिम वअहदिहिम राऊन, अमानत बि मोमिन जे ईमान जे हिसे मां आहे। जेको माण्हू चाहे थो त असां सचा पका मोमिन थियो त उहो अमानत जो बि ख़्यालु करे। ऐं अमानत जे टॉपिक में घणियूं शयूं अचनि थियूं। अलाह से असांखे सभिनी खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। बहितरीन, आमीन आमीन सुम आमीन। ऐं बहितरीन, ॾाढो ज़बरदस्त। अलामा साहब, त हिकिड़ो मां सम्झंदमि त अहिड़ा रेफरेंसिस ॾिना आहिनि त इंसान सॼो पंहिंजो जेको आहे ख़ाको ज़िंदगीअ जो पंहिंजे अॻियां ॾिसी सघे थो ऐं कहिड़े तरीक़े सां हलणो आहे हिनखे करे सघे थो। त काफ़ी अहिड़ा मसइला मरहला जेके आहिनि उहे आसान थी सघनि था।